जैसे मेरा साथ दिए हैं। इक़्तिदार जो चीज है ना चमकती है। लोग कभी सोचते हैं कि मौका मिल रहा है हम मौका लें, मगर ये वजनी लोग हैं और अपने I'm very lucky to have people like मखदूम अमीन फ़हीम with me. बुर्दबार माठीणे ऐं बावकार शख्सियत जे मालिक मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम खे न रुगो पंहिंजी पार्टी पर मुखालिफ़ धुर मां बि सदाईं इज़त ऐं एहतराम मिलियो। पीपल्स पार्टी जो सीनियर नायब सदर ऐं पीपी पार्लियामेंटेरियंस जो सदर मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम पीपल्स पार्टी जे बानी मेंबरनि मां हिकु हो। सरवरी जमात जे मुर्शिद ऐं दरगाह गौसुल हक मखदूम नूह सरवर जे सजादा नशीन तौर संदसि लखें मुरीद ऐं पैरोकार मौजूद आहिनि। 4 अगस्त 1939 धारे हाला में मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जे घर में जन्म वठंदड़ मखदूम अमीन फ़हीम नंढपिण खां ई अमर जी शफ़क़त खां महरूम थी विया। मखदूम गुलाम हैदर हाई स्कूल ऐं सरवरिया इस्लामिया कॉलेज हाला मां ग्रेजुएशन करण बाद सिंध यूनिवर्सिटी मां पॉलिटिकल साइंस में MA ऐं LLB कयऊं। मखदूम साहब जी 1969 धारे लंडन में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां मुलाक़ात थी। हीउ उहो वक़्तु हो जॾहिं भुट्टो साहब नई पार्टी ठाहिण लाइ कमु करे रहिया हुआ। मखदूम अमीन फ़हीम जी ज़ाती दिलचस्पी सबबि भुट्टो साहब मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जी दावत ते हाला आया ऐं हिन कुटुंब खे PP में शामिल कयो। हाला में PP जो इहो पहिरियों मेड़ हो जंहिं बाद पार्टी जे क़याम जो ऐलान लाहौर मां कयो वियो। ठठे जे हिक तक तां नंढी चूंड में कामयाबी सां मखदूम अमीन फ़हीम जे पार्लिमानी सियासी सफ़र जी शुरूआत थी। बाद में थियल समूरनि चूंडुनि में हुन हाला वारे तक तां हिसो वरितो ऐं क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि ताईं पहुचंदो रहियो। भुट्टो साहब जी शहादत खां पोइ बि हिन कुटुंब पार्टी जो साथ न छॾियो। 88 वारी PP सरकार में मखदूम साहब वफ़ाक़ी वज़ीर रहिया। 2002 जी चूंडुनि वक़्तु कानूनी मुंझारनि सबबि PP पार्लियामेंटेरियन जे प्लेटफॉर्म तां चूंड विढ़ण जे फ़ैसिले बाद शहीद बेनज़ीर भुट्टो मखदूम अमीन फ़हीम खे ई उन जो सदर बणायो। चूंडुनि खां पोइ परवेज़ मुशर्रफ पारां मखदूम साहब खे वज़ारत उज़्मा ऐं वॾी वज़ारत जी आछ कई वई, जेका हुन इहो चई थुॾे छॾी त हिन घड़ी हू पार्टी सां बेवफ़ाई न कंदो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मखदूम साहब जे अहिड़े किरदार जी मोतरिफ़ हुई। He's very good, he's very capable, he's very sensible and मैं तो समझती हूँ कि ठंडे मजाज का भी है और सुजला हुआ भी है। और मुझे याद है कि उनके वालिद साहब मरहूम अल्लाह ताला उनको जन्नत नसीब करें, जो हाला से थे, वो पीपल्स पार्टी में इब्तिदा में आए और पहाड़ जैसे पीपल्स पार्टी के साथ खड़े रहे। बुरे से बुरे दिन ज़ियाउल हक ने कितने एलची भेजे कि मखदूम साहब पीपल्स पार्टी छोड़ दें और उनके पास आए, मगर मुझे उनके स्टैंड पर फख्र है। उसने पूरे सिंध को और पूरे पाकिस्तान को ऐसे मौका फ्राहम किया कि वी कुड होल्ड आवर हेड्स अप हाई कि देयर आर पीपल हु आर अनसेलेबल। और अभी भी जो मखदूम साहब हैं वो अपने वालिद साहब मरहूम के नक्शे कदम पर चल रहे हैं और पहाड़ जैसे मेरा साथ दिए हैं। इक़्तिदार जो चीज है ना चमकती है। लोग कभी सोचते हैं कि मौका मिल रहा है हम मौका लें, मगर ये वजनी लोग हैं और अपने I'm very lucky to have people like मखदूम अमीन फ़हीम with me, so I think he's very capable. मखदूम अमीन फ़हीम इन मरहले ते अपोज़िशन जमातुनि जे इतिहाद ARD जे सदर तौर जमहूरियत जी बहालीअ लाइ पाण पतोड़ियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत बाद मखदूम अमीन फ़हीम खे ई वज़ारत उज़्मा जो मज़बूत उम्मीदवार सम्झियो पियो वियो, पर आख़िरी वक़्त में यूसुफ रज़ा गिलानी जे नाले जो ऐलान कयो वियो, जंहिं मखदूम कुटुंब खे मायूस करे छॾियो ऐं मखदूम साहब कुझु अरसे लाइ कुंडाइता बि थी विया। 2 सालनि बाद मखदूम अमीन फ़हीम खे वफ़ाक़ी काबीना में शामिल कयो वियो। थर में ॾुकार वारे मामले ऐं शेरी रहमान खे पीपल्स पार्टी जी सीनियर सदर तौर मुक़ररु करण वक़्तु मखदूम अमीन फ़हीम जा पार्टी क़यादत सां इख़्तिलाफ़ बि साम्हूं आया। मखदूम अमीन फ़हीम कुझु अरसे खां तबियत जी नासाज़ी सबबि पहिरीं लंडन ऐं बाद में दुबई में इलाज हेठि रहिया। 26 अक्टूबर ते एयर एम्बुलेंस ज़रिए खेनि दुबई खां कराची आंदो वियो, जिते हू लाॻीतो कराची जे हिकु इस्पताल में इलाज हेठि रहिया ऐं अॼु दम धणी हवाले कयो। मखदूम कुटुंब सां तालुक़ हुअण करे शिकार, शाइरी ऐं मौसीक़ी सां चाह संदसि नंढपिण खां ई हो। जे हयाती वफ़ा कई इश्क में इंतहा करे ॾिस दे बेवफ़ा सां वफ़ा करे ॾिस दे ही ख़ता बार करे